अस्सलाम वालेकुम। तकरार ड्रामे दोस्तों ज़बरदस्त धमाकेदार तव्हांखे नेक्स्ट एपिसोड जी तफ़सील ॾींदासीं। इन नंढिड़े वीडियो में पूरी अहम ॻाल्हियूं कुछ काफ़ी अहिड़ियूं ॻाल्हियूं आहिनि उहे बि तव्हांजे साम्हूं रखंदासीं। पहिरियां इन नंढिड़े वीडियो खे दोस्तों आख़िर ताईं ॾिसो जी तव्हांखे सॼी कहाणी सम्झ में अचे ऐं थी सघे त शायद को सो भी लोग यूट्यूब चैनल के ज़रूर सब्सक्राइब कंदा, असांजे पेज के भी फॉलो, उन वीडियो के लाइक शेयर ज़रूर कंदा। दोस्तों तव्हांखे ॿुधाईंदा हलूं तव्हां इन परेशानी में हूंदव त हाणे आख़िर नवाब खान मूसा ऐं भावल सां कहिड़ी तादी कंदो। बिल्कुलु दोस्तों उहो उअं ई कंदो जीअं कंदो आयो आहे। उन्हनि जे मथां केस हणाईंदो, इन्हनि खे क़ाबू करण जी कोशिशि कंदो ऐं सिजावल खान खां थोरो पासीरो रहंदो ऐं उन सां ठाह करण जी कोशिशि कंदो। ऐं केस हाशू वारा जेका बि आहिनि माण्हू ज़ख़्मी थिया आहिनि, हाशू मोआ सभु मूसा ऐं भावल जे ऐं दरिया खान जे मथां लॻंदा ऐं नओं SHO बदिली कराए उन खां इहे केस दर्ज कराईंदो। छाजे करे असद सूबेदार जेको इन जी ॻाल्हियूं कुझु न पियो मञे, मतिलबु सम्झी चुको नवाब खान ज़ालिम आहे। अहिड़े हिसाब सां दोस्तों जेको आहे हाणे तव्हां ॾिसंदो त मूसा वारा बि वठी इन की नवाब खान खे हाणे सुखो कान ॾींदा, पुलिस खे बि अञा इन जे कॾ बाहि ॿारींदा। लेकिन हिते वरी नवाब खान वरी ॿियो माण्हू हथु कंदो, ॿिए माण्हू खे विच में आणींदो, या उहो हूंदो हाकिम खान या असद कुरैशी। मतिलबु इन्हनि मां कोई न कोई ज़ालिम माण्हू आणींदो। जीअं हुयो तव्हां ॾिठो हाशू अहिड़े क़िस्म जो माण्हू आणींदो ऐं पंहिंजी सिक्योरिटी टाइट कंदो जीअं मूसा ऐं भावल मुंहिंजे मथां हमिलो न करे सघनि। ख़ासि करे हू हाकिम खान खे आणींदो ऐं उन खे हाशू वारा कमु उन खां वठंदो। तव्हां ॾिसजो नेक्स्ट एपिसोड में 1-2 क़िस्त जे अंदरि इन्हनि जी एंट्री थियण वारी आहे। पोइ ड्रामे जो रुख अञा मटिजी वेंदो ऐं वरी नवां दुश्मन ज़ाहिर थी ईंदा ऐं नवाब खान साॻियूं चालूं पियो खेॾंदो जीअं खेॾंदो आयो आहे पंहिंजे दुश्मननि सां। हू कंहिंसां बि घटि कान कंदो नवाब खान, छाजे करे उनखे ख़बर आहे मां अगरि इन्हनि सां घटि कंदुमि त मां हिते रही न सघंदुसि। इन्हनि खे हिक न ॿिए खे फसायूं अचां कंहिं न कंहिं चाल में। दोस्तों वीडियो पुॻो आहे पंहिंजी पुॼाणी ते, असांखे ॾींदा इजाज़त। ख़ुदा हाफ़िज़।